नाज़रीन, अवामी न्यूज़ पारा अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त शिकारपुर में कोरोना वायरस जा 15 नवां केस ज़ाहिर थी पिया आहिनि। ज़िले में मुतासिरनि जो अंग 89 थी वियो। 15 नवां केस साम्हूं अचण खां बाद ज़िले में मक़ामी सतह ते ज़ाहिर थियल केसनि जो अंग 76 थी वियो आहे। कल्ह खां पोइ पुलिस शिकारपुर जे शहर में सिक्योरिटी सख़्त कई वई आहे। 2 पाड़नि खे सील करे छॾियो आहे, जंहिं में दीनपुर पाड़ो ऐं अकरम पाड़ो खे सील करे छॾियो आहे। इन पाड़े जे माण्हुनि खे घरनि ताईं महदूद करे छॾियो। पुलिस जा अटारनि मौजूद आहिनि, जेके पंहिंजी ड्यूटी जा फ़र्ज़ अंजाम ॾेई रहिया आहिनि। अल्लाह सही तू माल की करे ठोक जमाने की गरीब मिस्कीन जो ना मुझे तेरी थी चढ़े न तो उनके दवा दीजिए कुछ कर दो थे चाचा डॉक्टर चाची अस्पताल प्लस नहीं मिले छाजला नहीं मिले जो गरीब वसा वट नोट नए नहीं करे इते का वाह काने गरीबन जी भेन भेन धड़को आवे चारो अरे ग्राम वठो भी सही पर खणो तो सही ने खणा नहीं लेता। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।